नवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद आया बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ास ख़बर। वज़ीर आज़म इमरान ख़ान की सदारत हेठि पार्टी के तर्जुमाननि जो इजलास अॼु थींदो। मुल्क की मौजूदा सियासी सूरत हाल तोड़े कोरोना वायरस बाबति ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। मुल्क में 9 महीननि खां पोइ कोरोना जाकारी केसिस जी शरह 0.5% खां वधी वई। कोरोना वायरस विघे 5 मरीज़ फ़ौत थी विया। फ़ौतुनि जो अंगूणो 3042 थी वियो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 6898 केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 13,45,801 थी वियो। अहिल ताईं 12,65,665 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। कोरोना वायरस जी शरह 11.55% रही। कोरोना वायरस की पंजी लहर के मुंह ॾेई रहिया आहियूं, पर कारोबारी मर्कज़ बंदि न कंदासीं। SOPs ते सख़्ती सां अमल करायो वेंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो नेशनल स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइज़ पॉलिसी जारी करण वारी तक़रीब खे ख़िताब चवे थो, जिन सरकारी इदारनि या माण्हुनि ज़राअत समेत नंढे वॾे सनअती इदारनि जे कम में रंडक विधी, उन्हनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। नंढनि वापारियुनि खे कारोबार लाइ लीज़ ते ज़मीन ॾिनी वेंदी। SMS सेक्टर के माज़ी में अहमियत न ॾिनी वई। हुकूमत की पॉलिसियुनि सां नंढनि वापारियुनि लाइ आसानियूं पैदा थींदियूं। वफ़ाक़ी सरकार पारां फ़ौजदारी केसनि जे कानून में तरमीम जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी काबीना जे ईंदड़ इजलास में तरमीमूं पेश कयूं वेंदियूं। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर फ़रोग़ नसीम चयो आहे त FIR दाख़िल न थियण ते SP खे दरख़्वास्त करे सघिबी। SP दरख़्वास्त ते कार्रवाई जो पाबंद हूंदो। 9 महीननि में केस जो फ़ैसिलो थियणु लाज़मी हूंदो। केस जो फ़ैसिलो न थियण ते ट्रायल कोर्ट जा जज हाई कोर्ट ॾाढो जवाबदा हूंदा। आम ॾोहनि जे केसनि में 5 सालनि ताईं प्लेबार्गेन करे सघिबी। समूरे मुल्क में SHOs जी मुक़ररी लाइ ग्रेजुएशन जी डिग्री लाज़मी क़रार ॾियण जी सिफ़ारिश। सकरन में मेहराबपुर रोड ते झंडाड़ा बिरादरी में मामूली ॻाल्हि त झेड़ो 8 ॼणा ज़ख़्मी। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि लालू वजी विनोद ऐं ॿिया ज़ख़्मी थिया।